नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खैबर में ख़बर ॾींदा हलूं त खैबर लॻ उॾेरोलाल में पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट तरफ़ां उॾेरोलाल शहर जे अंदरें रोड जी 7 करोड़ जी स्कीम जो कम रोलड़े जो शिकार है। इन मौके ते उॾेरोलाल जे शहर इंसाफ़िन अॻियां दाईंदे चयो त पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट तरफ़ां शहर जे अंदरें रोड जी बजट ते मंज़ूर थी, पर रोड जो कम ज़रे बराबर न थियो है। रोड जी टुटल हालत करे हलण फिरण में इंतहाई ॾुखियाई पेश अचे थी। असां जो हिन रोड सां कारोबार मुंसलिक आहे, जंहिं करे असांजे कारोबार खे वॾो धक रसियो आहे। जॾहिं त डेरे सिस्टम जे विछायल पाइपनि जे नालनि जी कम जी सुस्त रफ़्तारी सबबि शहर जो गंदो पाणी जी छोड़ में रुकावट थियण करे गटरनि नालनि जो पाणी उथलण लॻो आहे। ठेकेदार तरफ़ां कम जी सुस्त रफ़्तारी सबबि हिन कम में साल लॻी वेंदा। असांखे जल्द रोड ठाराए ॾिनो वञे। असांजे चूंडियल नुमाइंदनि जिन खे उॾेरोलाल शहर जे अंदरें रोड जी का बि सोच न आहे, हिननि आला इदारनि खां इंसाफ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।